यो बाबा साईं हलिया तायूं हाणे तव्हां छा था सम्झो केसि ताईं पुॼंदासीं? अबा लालकाणे जेको मां सम्झां थो कराची खां लालकाणे जो निकिता आहियूं रहंदासीं किथे बि कोन राति बात बसि साह पटींदासीं ऐं हलंदासीं त 14-15 ॾींहंनि में लाड़काणे आहियूं पाण। हा पोइ इहो बाबा मूं ॿुधो को 2022 ताईं के गाॾियूं वाॾियूं बि हुयूं। हा गाॾियूं हूंदियूं हुयूं वॾियूं गाॾियूं हुयूं हिन मुल्क में कारूं हूंदियूं हुयूं कोचूं हलंदियूं हुयूं रक्षा हूंदा हुआ डॉटसनूं सुज़ुकियूं घणो कुझु हुयो हिन मुल्क में। इहो रक्षा वारी छा रक्षा त कोन ॿुधा रक्षा हूंदा हुआ बाबा टे फीथा हूंदा आहिनि थोरी ॻाल्हि ते माण्हू रक्षो कराए वञी पुॼंदा हुया। पाण त लाड़काणे खां कराची पंधु था हलूं न माण्हू एतिरो पंधु किथे कंदा हुआ माण्हू हिन घिटी खां हुन घिटी रक्षो कराईंदा हुया सम्झी। पोइ इहो भला इहो गाॾियूं केॾां वयूं? बसि खां पोइ इहो नंढड़े क़दार हिकिड़ो वज़ीर आज़म आयो बसि पोइ हिकिड़ो दफ़ो पेट्रोल वधाई ॿियो दफ़ो पेट्रोल वधाई हे को वञे पियो वधाईंदो हिनखे को मज़ो पियो अचे पेट्रोल वधाइण में। हालांकि ॾुखिया लॻी में बि हुयूं हुनखां पर हे जो रांदि खेॾणु बंदि न पियो करे त पोइ 22 करोड़ अवाम मां 20 करोड़ अवाम त थॾे ते मरी वई बाक़ी बचा 2 करोड़ 2050 ताईं उहा महांगाई थी जो उहे बि वीचारा पंहिंजी दिलि न झले सघिया मोकिलाए विया। बाक़ी रही ॻाल्हि तूं असां इहे कुझु 40-50 हज़ार बचाऊं आहिस्ते आहिस्ते जेके प्रकार आहिनि त बसि रुॻो प्लाट हूंदा हिते। हा लॻे बाबा इहो चाचे जुड़ियल वारो जेको ख़त तव्हांखे पढ़ी ॿुधायो हा पढ़ियो उहो हुनजो जवाबु तव्हां ॾिनो कोन? हाणे कहिड़ो जवाबु हिन जेको मसइलो लिखियो आहे ख़त में न इहो तव्हां लाड़काणे पहुची 15 ॾींहंनि खां पोइ वरी ख़त लिखंदासीं पाणे वरी पोइ हुनजो जवाबु ॾींदासीं हुन में। पोइ इहो बाबा ॿुधो त को मोबाइलूं को इंटरनेट बि हुया? वॾो कुझु हूंदो हो बाबा मोबाइलूं हूंदियूं हुयूं स्मार्ट फ़ोन हूंदा हुआ फेसबुक यूट्यूब हूंदा हुआ दुनिया में त आहिनि ॿी हंधि पाण वटि ख़तमु थी वई हर शइ सो ख़तमु थी आहियूं असां हाणे थोरो किथे वरी रिश्त वेहूं 3 ॾींहं आहे रेडियो वेडियो ॿुधूं ख़बरूं बि पवनि हा ख़बर बि त ॿुधूं न त छा थियो मुल्क में छा आहे माण्हू केतिरा विया केतिरा न थिया। बाबा माना 2022 खां 2080 ताईं एतिरी तबाही अची पहुती आहे। बसि 2090 में पाण बि न आहियूं बाबा